प्यारा बारो अॼु असीं जज़म जे बारे में पढ़ंदासीं, छो त असां ज़बर भी पढ़ी आया आहियूं, ज़ेर भी पढ़ी आया आहियूं, पेच भी पढ़ी आया आहियूं। हिन शइ खे ही जेका निशानी तव्हां ॾिसो था न, हीअ हिन खे चइबो आहे जज़म। छा चइबो आहे? जेका असांजे ॿोली में सिंधी में त न पढ़ाई वेंदी आहे, पर हिन जी अहमियत वॾी आहे। ही अरबी में ही शइ पढ़ाई वेंदी आहे, पर अक्सर करे असां वटि कंहिं कंहिं जॻहियुनि ते इहा शइ इस्तेमालु थींदी आहे। सो इन जे लाइ अॼु अचो त इन जज़म खे पढ़ूं था, ॾिसूं था त इहा कीअं पढ़बी आहे। हाणे पढ़ण जो तरीक़ो इहो आहे, ही जज़म वारो अखर जेको बि हूंदो आहे उहो आॾो वारे अखर सां मिलाए करे उनखे पढ़बो आहे। पोइ जेकॾहिं आॾो वारे अखर खे ज़बर आहे त ज़बर सां पढ़बो, जे न आहे ज़ेर आहे त ज़ेर सां पढ़बो, जेकॾहिं पेश आहे त पेश सां पढ़बो। ठीकु आहे। अचो त हाणे इन्हनि सभिनी अखरनि खे अलिफ खां वठी इहे यके ताईं सभिनी अखरनि खे जज़म ॾियणु सिखूं। अलिफ अलिफ ज़बर अ, अलिफ अलिफ ज़बर अ, अलिफ बे ज़बर अलिफ बे ज़बर अब, अलिफ बे ज़बर अलिफ ते ज़बर अलिफ ठे ज़बर अलिफ से ज़बर अलिफ ठे ज़बर अठ, अठ मिलायो अखर खे। अस, अप, अज, 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 अञ, अच, अच, अह, अख, अद, अध, अड, अड, अध, अड, ए डाल ढगो, अड, अज, अर, अड़, अज, अस, अश, अस, अज, अत, अज, अ। ही याद रखी छो इनके आज़म। अच्छा हिकिड़ो लफ़्ज़ आज़म, छा आज़म, अलिफ ऐं ज़बर आ, ज़ुए ज़बर ज़, मीम पेशो मु। जेकॾहिं पेश ॾींदव त आज़म, जेकॾहिं न ऐं इहो जेकॾहिं तव्हां इनखे जज़म ॾियो था त इनखे पढ़बो आज़म, क़ाइदे आज़म, आज़म न आज़म। छा अलिफ ऐं ज़बर आ, अलिफ गैं ज़बर अग, अग, अफ, अफ, अक, अक, अख, अग, 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 अंग, अल, अम, अन, अण। हे अव न चवंदव, अव, अव न, हिन खे चवंदव अव। अलिफ वाव ज़बर, ही यादि रखी छॾिजो। ही छा थींदो? औ। अह, अलिफ खे हे सां मिलाईंदो, छा थींदो? अह। अलिफ अलिफ ज़बर अ, हिन खे छा चवंदो? अई न अई। अलिफ ये ज़बर, ही ॿई अखर यादि रखी छॾिजो। ही छा, हिन खे छा चइबो? औ। हिन खे छा चइबो? अई। हाणे ही हुया ज़बर वारा